अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अम्मी तव्हां नालो छा आहे? मुंहिंजो नालो कोसर करनी। अच्छा, तव्हां खां छा आहे मसइलो जेको तव्हां ॿुधायो असांखे? मुंहिंजे नाजाइज़ प्लाट ते कब्ज़ो कयो वियो आहे। जी। अच्छा, कंहिं कयो आहे? इहे चननि कयो आहे। अच्छा, इहो तव्हां किन विया आहियो? जी हा, वई आहियां। किन कहिड़े कहिड़े किथे इदारे में विया हुजो? एसपी ऑफिस वई आहियां, जी हा। डीआईजी ऑफिस वई आहियां, हा। थाणे ते वई आहियां। अच्छा अच्छा, त अॼु मां तव्हांजो प्लाट कब्ज़ो थियो, तव्हां थाणे ते विया हो? जी हा, थाणे अच्छा, ते ऐं वई थाणे आहियां। तव्हांखे छा चयो? ऐं हटड़ी थाणे ते वई हुअसि। जी। मुंहिंजी का पर घोर न वरिती वई। छा वजह को छाजे लाइ तव्हां वटि कागज़ हुया पंहिंजा? मुंहिंजा कागज़ मुंहिंजा हुआ। अच्छा, रजिस्ट्री आहे तव्हां वटि? जी हा, मूं वटि रजिस्ट्री आहे। अच्छा, उहो ॾेखारींदो तव्हां असांखे? इहा मुंहिंजी रजिस्ट्री आहे। अच्छा, पोइ ही केरु आहिनि जेका बाशख़्स जेको माना जेको तव्हांजी ज़मीन ते कब्ज़ो करे ठहनि, यानी की कंहिंजी पुठियां जेको माना एॾो एॾो तव्हांजी माना ही कब्ज़ो करे रहिया आहिनि? ही आहिनि टोटल चना। अच्छा जी जी। जिन जा नाला ही आहिनि गुलशेर चना, जी ज़िया रहमान चना, जी अता रहमान चना, जी ज़ुबैर चना, जी। इंटी करप्शन जो गुल बहार चना। अच्छा त अच्छा ऐं तव्हां ज़ुबैर चना इहो। अच्छा, आजी साहब ॾे तव्हां विया हो? जी आजी साहब जो? जायजी साहब ॾे बि मां वई आहियां। अच्छा, त उहो छा माना उहो कहिड़ो रद्द अमल छा पोइ? ऐं हर ॾींहुं वञा पई, जी। मां पंध करे करे थकिजी पई आहियां, बेबस थी वई आहियां। अच्छा, बेबस अॼु बि थी। तव्हांखे घुराए वियो? जी, अॼु बि मूंखे घुरायो, सॼो ॾींहुं ऐं राति शाम जो 4 बजे ताईं उते वेही वई आहियां, पंहिंजा कागज़ सभु कुझु खणी वई आहियां, पर हू धुर न आई। अच्छा, तव्हांखे घुराए वियो? जी, मूंखे घुरायो। छाजे लाइ घुराए वियो? घुरायो वियो हो त हुननि खे बि घुराए वेंदा। अच्छा, हू न आया माना? हू न आया। न। अच्छा, ही छोकिरो तव्हांजो छा कंदो आहे? मुंहिंजो छोकिरो वीचारो माज़ूर आहे। अच्छा, तव्हां ॾिसी सघो था भाउ, हे वाकई छोकिरो माज़ूर आहे ऐं पाण अम्मी असांजी बेवा आहे ऐं माना वधीक। अच्छा, हीउ प्लाट कंहिं वरितो हुयो इहो तव्हां आख़िरी में असांखे ॿुधाईंदो? इहो प्लाट मुंहिंजे घर वारे वरितो। अच्छा, छा नालो? मसाले काका। अच्छा, ठीकु आहे। हाणे तव्हां कंहिंखे अपील करणु चाहींदो या छा केरु? ऐं सभिनी वस वारनि खे अपील करण थी चाहियां, पूरी सिंध खे अपील थी करणु चाहियां, मुंहिंजी पर घोर कई वञे, मुंहिंजी मदद कई वञे। ऐं बेवस आहियां, बेवा आहियां, माज़ूर पुट जी माउ आहियां, 4 न्याणियूं आहिनि, मूंमें का सघ ऐं ताक़त न आहे। नाजाइज़ मुंहिंजे प्लाट ते कब्ज़ो कयो वियो आहे, मुंहिंजा कागज़ मूं वटि आहिनि। अच्छा, घणो ॾींहुं थी वियो आहे मां हिन ॻाल्हि खे तक़रीबन? हिन ॻाल्हि खे